उधर नौंदेरो में शहरनि पारां वधंदड़ बदअमनी ऐं पुलिस खिलाफ़ लाड़काणो रतोदेरो रोड ते धरणो हंयो वियो। शहरियुनि जो चवणु आहे त 2 ॾींहं अॻु लखें रुपयनि जी चोरी थी वई। पुलिस शौकत भुट्टो ऐं गुल भुट्टो खे गिरफ़्तार करण बाद रिश्वत एवज़ छॾे ॾिनो आहे। नोटिस वठी जवाबदारनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। यह ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नौंदेरो में शहरनि पारां वधंदड़ बदअमनी ऐं पुलिस जे ज़्यादतियुनि खिलाफ़ लाड़काणो रतोदेरो रोड ते धरणो हंयो वियो। शहरियुनि इहो ॿुधायो आहे त 2 ॾींहं अॻु लखें रुपयनि जी चोरी थी वई। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो पर उन्हनि खे रिश्वत एवज़ आज़ादु कयो वियो आहे। अपडेट्स मालूम कंदासीं नूर मोहम्मद सूमरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि वधीक? गुलदेरो मां 2 ॾींहं अॻु थियल चोरीअ में मुलविस गिरफ़्तार जवाबदार पुलिस पारां आज़ादु कया विया हुया। उन जे ख़िलाफ़ ॻोठाणनि बंगुलदेरो ॿाहिरां लाड़काणो रतोदेरो रोड ते एहतजाजी धरणो हणी रोड ते रुकावटूं रखी रोड ब्लॉक करे छॾियो। जंहिं रोड बंदि हुजण सबबि रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां वॾे अंग में ट्रैफ़िक जाम थी वई, जॾहिं त मुसाफ़िर परेशानियुनि जो शिकार थी विया। मुज़ाहिरे जी अॻुवाणी कंदड़ फरमान भुट्टो, ताज मोहम्मद भुट्टो, सलमान भुट्टो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त 2 ॾींहं अॻु असांजी 3 लख रुपयनि खां वधीक मालियत जी चोरी थी, जंहिंजो इतलाउ लाशारी थाणे ते ॾिनो हुयोसीं। पुलिस खोजी कुतनि ज़रिए पेरो खयो हुयो, जेको बंगुलदेरो बाईपास ते हिकु होटल ते लॻो हुयो, जितां पुलिस 2 ॼणनि शौकत भुट्टो ऐं गुल भुट्टो खे गिरफ़्तार कयो हुयो, जंहिंखे 2 ॾींहंनि बाद ॻरी रिश्वत एवज़ खेनि आज़ादु करे छॾियो आहे। मुज़ाहिरीन DIG लाड़काणो, SSP लाड़काणो ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त लाशारी पुलिस खिलाफ़ कार्रवाई करे असांजी थियल चोरी वापसि कराए असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नूर मोहम्मद सूमरो अपडेट करण जे लाइ।